अकेलो करे तूं खुदारा न वञ, अञा रात पई आहे प्यारा न वञ। इन मुंहिंजे गज़ल खे मुंहिंजे उस्ताद मोहतरम मुमताज़ लाशारी तरन्नुम सां जूंगारियो आहे ऐं कमाल जो जूंगारियो आहे। मुमताज़ लाशारी हिकु नुमायां सिंध जो उहो रागी आहे, अलबेलो रागी आहे, जंहिं हिकु त मौसीक़ी जे सिलसिले में को बि समझोतो कोन कयो आहे ऐं जेका शइ हुनखे वणे थी, जेको हुनजो ख़्यालु आहे, उन खे हुन क़ाइम ऐं दाइम रखियो आहे। त जेका शाइरी आहे, शाइरी जे अहसास सां गॾोगॾु जॾहिं हुनखे तरन्नुम जो रूप अचे थो त उहा माण्हुनि जे दिलनि ते राज करे थी शाइरी। पर हिकिड़ी शाइरी आहे जेका किताब में बंदि पई आहे, उहा फ़नकार जे गले ताईं कान पहुती आहे ऐं फ़नकार जे आवाज़ मां निकिरी माण्हू ताईं कान पहुती आहे, त उहा शाइरी दफ़न थियो थी वञे। के माण्हू हुनखे पढ़नि था। सो अञा दिलि जूं ॻाल्हियूं न पूरियूं थियूं, सलिया सूर तोसां मसारा न वञ, अञा राति पई आहे प्यारा न वञ। पीरी जे असांखे अकेलो कंदे, पीरी जे असांखे अकेलो कंदे, सदा नेड़ रहंदा उञारा न वञ। अकेलाई जो अहसासु जॾहिं माण्हू खे थिए थो, अकेलाई मां सिर्फ़ु इहो कोन्हे त महबूब जी अकेलाई, महबूब खां सवाइ अकेलाई, अज़ीज़ मिट माइट सभु उन अकेलाई जो तसवर थियनि था ऐं अकेलाई जो हिसो थियनि था। जॾहिं माण्हूअ खे को पंहिंजो अज़ीज़ छॾे थो वञे, मिट माइट छॾे थो वञे, दुनिया जे हिन माहौल मां गुज़री थो वञे, तॾहिं बि हुनखे शिदत सां अहसासु थिए थो त मां अकेलो आहियां। ऐं जॾहिं अकेलाई जो अहसासु थिए थो त शाइर पंहिंजे उन अकेलाई खे हिन शेर में यादो आहे, अञा राति पई आहे प्यारा न वञ, अकेलो करे तूं खुदारा न वञ। अकेलो करे तूं खुदारा न वञ। ऐं कॾहिं कॾहिं इहे ॻाल्हियूं अचनि थियूं ऐं इहे ॻाल्हियूं गश्त कनि थियूं त सिंध में मौसीक़ी ज़वाल पज़ीर आहे, पर मां चयो त इहे कॾहिं बि कोन्हे। सिंध में मौसीक़ी आहे, जिते मुमताज़ लाशारी जहिड़ा फ़नकार आहिनि, त उहा मौसीक़ी ज़िंदा आहे। अॼु बि नई कंपोज़िशन थिए पई, नओं माहौल जुड़े पियो, नओं म्यूज़िक अचे पियो। उन मुमताज़ लाशारी कल्ह बि मुमताज़ लाशारी हो, अॼु बि मुमताज़ लाशारी आहे। सभिनी माण्हुनि खे गॾिजी मौसीक़ी जी ख़िदमत करणु घुरिजे, मौसीक़ी सिखणु घुरिजे ऐं बुज़ुर्गनि जी इज़त करणु घुरिजे, तॾहिं माण्हू कंहिं मंज़िल ते पहुची सघे थो।